उमरकोट में समाजी तंज़ीम MDF तरफ़ां PPF जी मौसमियाती तब्दीलियुनि ऐं समाजी बहाली वारे प्रोजेक्ट तहत औरतुनि जो आलमी ॾियारो बाइख़्तियार औरत मुस्तहकम पाकिस्तान जे मौज़ू सां MDF ऑफिस उमरकोट में मल्हायो वियो, जंहिंमें 100 खां वधीक मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां शिरकत कंदड़ मौजूदु हुआ, जंहिंमें सरकारी सिविल सोसाइटी जा नुमाइंदा, मीडिया जा नुमाइंदा, औरतुनि जी फलाह ऐं बहबूद तरक़ी में इज़ाफ़ो कंदड़ मुतासिर कन औरतुनि जा अॻुवाण शामिल हुआ। तक़रीब खे ख़िताब कंदे समाजी तंज़ीम जे प्रोजेक्ट मैनेजर आलमगीर बलाल चयो त MDF PPF जे सरकार सां पंहिंजे इलाइक़े में ज़िंदगी जे मयार खे बहितर बणाइण लाइ पुरज़म आहे, जिते मौसमियाती तब्दीलियुनि, सोशल सर्विसिस ऐं औरतुनि जी वधीक ताक़तवर बणिजण ते ध्यानु ॾिनो वेंदो। मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स ऐं मंसूबनि ज़रिए MDF मुआशरती ऐं इक़्तिसादी तरक़ी में औरतुनि जे फ़आल हिस्से सां गॾोगॾु पाइदार तरक़ी ऐं जिन्स जी बराबरी जे फ़राहमी लाइ कोशिशूं जारी रखंदी। उन मौक़े ते समाजी अॻुवाणनि ख़ालिद हुसैन मेमण, राजेश कुमार सोनी चयो त औरतुनि खे पंहिंजा बुनियादी हक़ ॾियारण लाइ तइलीम ॾेई अॻिते आणणु घुरिजे त जीअं हुनखे पंहिंजे हर फ़ैसिले वठणु, फ़ाइदे नुक़सान बाबति ॼाण हुजे। औरत पढ़ी लिखी हूंदी त हर कम में अॻु भरी पंहिंजे बुरे भले जी चङी रीति वाक़िफ़ हूंदी। उन लाइ तइलीमी मैदान में औरतुनि खे अॻिते आणणु घुरिजे। मैडम सोनिया, मैडम साइमा भुट्टो, किरण बशीर ऐं ॿियनि चयो त मुआशरे में औरत जो किरदारु रीढ़ जी हॾी वारो आहे, जेको ॿारनि जी परवरिश खां वेंदे घर जो समूरो कमकार संभाले थी ऐं घरनि जे कमनि खां वेंदे ॿनी ॿारे जे कम जो पामाल जो ख़्यालु रखण समेत हर कम में मर्दनि सां गॾु ॿांह ॿेली थी बीहे थी। समाजी अॻुवाणनि एडवोकेट मोहम्मद बख्श कुंबर, सरोपचंद माली ऐं ॿियनि चयो त औरतुनि जो आलमी ॾियारो मल्हाइणु बहितर अमल आहे, उन सां शऊर पैदा थिए थो। औरत जो किरदारु समाज में रीढ़ जी हॾी वारो आहे, जेको घर जो समूरो भार पाण ते खणी हलाए थी। हिन वक़्तु खोड़ सारियूं औरतूं मुख़्तलिफ़ शोबनि में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहियूं आहिनि, जॾहिं त MDF ऐं PPF तरफ़ां औरतुनि जी हौसला अफ़ज़ाई ऐं मञता तौरु ज़िले जे अंदरि औरतुनि खे मुस्तहकम कंदड़ किरदारनि में एवार्ड बि विरहाया विया। तक़रीब खे तइलीमी मेहर उस्ताद मीर हसन आरीसर, मनोज कुमार शागिर्द, गंजेंदर उत्तम सग्रासी, शागिर्दाणी मोनिका ऐं ॿियनि ख़िताब कयो ऐं मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती शयुनि जा स्टॉल पिणु लॻाया विया। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघानी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।